कराची मलीर मां रिपोर्ट नजीब अहमद खास के लिए पाकिस्तान पीपल्स पार्टी ज़िला मलीर जे सदर MPA राजा रज़ाक बलोच ऐं इब्राहिम हैदरी टाउन के चेयरमैन नज़ीर अहमद भुट्टो जी अब्दुल्ला गोड पहुंचण ते हज़ारे रहवासियुनि पारां गुलनि जी वर्खा करे शानदार इस्तक़बाल कियो ऐं बिजली जी सहूलियत ॾियण ते संदन शुक्रियो अदा कयो। उन मौक़े ते ज़िले सदर MPA राजा रज़ाक बलोच ऐं इब्राहिम हैदरी टाउन के चेयरमैन नज़ीर अहमद भुट्टो के इलेक्ट्रिक जे ऑफिसरनि सां गॾु अब्दुल्ला गोड में नई PMTs लॻाए बिजली जो इफ़्तिताह कयो। उन मौके ते अवामी जलसे के खिताब कंदे ज़िले सदर MPA राजा रज़ाक बलोच ऐं इब्राहिम हैदरी टाउन के चेयरमैन नज़ीर अहमद भुट्टो चयो त पाकिस्तान पीपल्स पार्टी अवाम की खिदमत में यकीन रखे थी। चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो मंशूर ते अमल कंदे अवाम के बुनियादी सहूलतूं पहुंचाए रहिया आहियूं। अब्दुल्ला गोड जी अवाम सां इलेक्शन वक्त जेके वाइदा किया हुआ उन्हनि ते अमल करे रहिया आहियूं। अवाम के तालीम सेहत पीअण जे पाणी बिजली सेवरेज ऐं रोड समेत समूरियूं बुनियादी सहूलतूं ॾेई रहिया आहियूं। MPA राजा रज़ाक बलोच ऐं टाउन चेयरमैन नज़ीर अहमद भुट्टो चयो त मलीर ज़िलो पाकिस्तान पीपल्स पार्टी जो किलो आहे। मलीर वासियुनि जी तरक्की लाइ मास्टर प्लान जोड़ियो आहे। असांजी कोशिश आहे त ईंदड़ वक्त में ॻोठनि खे मॉडल विलेज ऐं शहरनि खे मॉडल सिटी में तब्दील कयूं। उन मौक़े ते के इलेक्ट्रिक जे जनरल मैनेजर ख़ालिद मुस्तफ़ा टाउन मेंबर पार्टी अॻुवान इलाइक़े मौजूदीन पिणु ख़िताब कयो।